दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जी सप्लाई यूनिट जे हिकु हंगामी गॾिजाणी यूनिट प्रेसिडेंट प्रोफेसर ज़हीर अब्बास चन्ना ऐं यूनिट सेक्रेटरी प्रोफेसर डॉक्टर आसिफ नज़ीर मेमण जी ज़ेर सदारत कॉलेज जे स्टाफ रूम में मुनक़िद कई वई। कॉलेज जी उस्तादनि वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोफेसर काज़ी सिकंदर अली महेसर हाउस खे आगाह कयो त कुझु रिटायर्ड ऐं नाम निहाद सप्लाई वाणनि तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो शहीद बेनज़ीराबाद यूनिवर्सिटी जे इम्तिहाननि बाबति रोटेशन पॉलिसी ऐं सीनियरिटी बेस पॉलिसी ते बेबुनियाद तनक़ीद कई पई वञे ऐं उन तनक़ीद में इंतिहाई किरियल ॿोली इस्तेमालु कई वई आहे जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। इजलास में इन ॻाल्हि ते सख़्त ॻणिती ज़ाहिर कई वई त जॾहिं सॼे ज़िले दादू समेत समूरे रीजन में इम्तिहानी अमल कामयाबी सां जारी आहे तॾहिं कुझु माण्हू ज़ाती ड्यूटियुनि ख़ातिर मुनफ़ी किरदार अदा करे रहिया आहिनि। हाउस जी अक्सरियत अहिड़नि बयाननि पैगामनि ऐं सोशल मीडिया ते हलंदड़ गैर ज़िम्मेवाराणो मुहिम जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। ख़ासि तौर ते रिटायर्ड प्रोफेसर शाहजहान पंवर तरफ़ां काज़ी सिकंदर अली जे लाइ इस्तेमालु थियल नाज़ेबा ऐं धमकीआमेज़ ॿोली जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं हाउस तरफ़ां मुज़म्मती किरदाद मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर कई वई। समूरे हाउस प्रोफेसर काज़ी सिकंदर अली महेसर मेंबर सेनेट शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाब शाह सां मुकमल हिमायत ऐं सहकार जो यकीन ॾियारियो। इजलास में प्रोफेसर ग़ुलाम फारूक लुंड चयो त जेके माण्हू हाणे तंज़ीम सां कंहिं बि अमली या आईनी हैसियत में लाॻापियल आहिनि उन्हनि खे सप्लाई जी पॉलिसियुनि कानूननि ऐं इंतिज़ामी फ़ैसिलनि ते बेजा तनक़ीद करण खां पासो करणु घुर्जे। तंज़ीम हमेशह ज़ाब्तनि सीनियरिटी रोटेशन ऐं गॾियल मुफ़ादनि जी बुनियाद ते पंहिंजो निज़ाम हलाईंदी आई आहे ऐं अॻिते बि इहो सिलसिलो जारी रहंदो। हाउस इन ॻाल्हि जो अज़म वरजायो त सप्लाई जे वक़ार इत्तिहादी इदारे जी साख ख़िलाफ़ हलंदड़ कंहिं बि मुनफ़ी मुहिम खे बर्दाश्त न कयो वेंदो ऐं जेकॾहिं अहिड़ी रोश जारी रही त ज़िले ऐं पूरी सिंध सतह ते मज़म्मती ठहिराउ पिणु पास कया वेंदा।